नाज़रीन मदे जी वेझो कुमारिया हाउस ते मेहरान टीवी जे ऐलानल सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां मच कचहरी मुनक़िद कई वई। उन हवाले सां पेश आहे सूरह मिरानी जी रिपोर्ट। जी नाज़रीन, पूरी सिंध जियां जेको आहे सो मुख़्तलिफ़ मच कचहरियूं ऐं मेड़ा का सुगड़ कचहरियूं कोठाई पियो वञनि। अॼु मदे जी में जेको आहे सो बीठा आहियूं असां ॻोठ आहे कमारिया हाउस तराई में, जेको आहे सो जिते सरदार ज़ादा ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो जेको अॻूणो जेको आहे सो MP ऐं ज़िले जनरल सेक्रेटरी आहे पीपल्स पार्टी जो, हुन सुठे नमूने जेको आहे सो सुगड़नि जी जेको आहे सो मच कचहरी कोटियाई आहे, जंहिंमें जेको आहे सो मुख़्तलिफ़ सहाफ़ी ऐं सिंध जे लाइ दुआ ख़ैर घुरी वही है। अचो तो उन पुछूं तो उन जो छा चवण आहे। ये जेका मां ख़ास करे सिंधी मीडिया के मुबारकबाद पेश कंदुमि त सिंधी मीडिया जो हिन में वॾो अहम किरदारु आहे। सभिनी दोस्तनि जो, सभिनी मीडिया जे दोस्तनि जो हिन में वॾो अहम किरदारु आहे सिंधी मीडिया जो। ऐं हीअ असां पंहिंजे नंढनि ॿारनि खे जेके असांजा नस्ल आहिनि, ईंदड़ नस्ल आहिनि, उन्हनि खे असां सेखारियूं था त हीअ असांजी टोपीअ जी अहमियत छा आहे, पटके जी अहमियत छा आहे ऐं असांजे अजरक जी अहमियत छा आहे। मुख़्तलिफ़ चयो वञे थो त 7000 साल पुराणी आहे, के चवनि था 5000 साल पुराणी आहे, मुअनि जो दड़ो आहे। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे जेको आहे असां ईंदड़ पंहिंजे नस्ल खे जेको आहे सो इहे शयूं ॿुधायूं था ऐं इहे शयूं ॿुधायूं त यको पिया पंहिंजे नस्लनि खे। पर उन्हनि खां पोइ जेको सिंधी मीडिया जॾहिं मीडिया ते आंदो आहे, उन में असांजो ॿारु जिते बि आहे, जहिड़े बि मुल्क में आहे, उते जिते बि असांजी मीडिया हले थी उते उहो ॾिसे थो ऐं उहो असांजो पंहिंजे अजरक टोपीअ जी अहमियत खे वो सुञाणे थो। मच कचहरी या जेको ही सकाफ़ती ॾिण मल्हाया पिया वञनि, उन्हनि खे भरपूर नमूने सां सेलिब्रेट पिया कयूं ऐं मेहरान सां गॾु आहियूं, मेहरान टीवी सां गुलाम नबी मोराई साहब सां, जेको हुन सकाफ़ती हवालनि सां जेके प्रोग्राम रिथिया आहिनि पूरी समूरी सिंध में, उहे भरपूर नमूने सां माण्हू मल्हाइनि पिया, इंजॉय पिया कनि। जाॾे ताॾे ख़ुशियुनि जहिड़ा जेको आहे सो उहे लम्हा असांखे नज़र अची रहिया आहिनि। जेको हिन साल असीं सकाफ़त जो ॾींहुं इहो मल्हायूं पिया, असीं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे ॿुधाइण था चाहियूं त असां सिंधी क़ौम जेका आहे सुजाग थी चुका आहियूं ऐं जाॻियल क़ौम आहियूं। असां पंहिंजे नंगनि दंगनि ॿेटनि इन्हनि जे वावर करे सघूं था पिया, असां मरी सघूं था, झुकी सघूं था, पर कॾहिं बि असां तव्हांखे ॿेटनि ते या पंहिंजी मिल्कियत ते कब्ज़ो करणु कॾहिं न ॾींदासीं। जेका सकाफ़त अॼु जेको असांखे हिन प्रोग्राम ॾिठोसीं, असांखे ईद जॾहिं ख़ुशी थी, बिल्कुलु सही, तमामु वॾो प्रोग्राम थियो ऐं असां बिल्कुलु इन सिंध खे जेका बि आहे सकाफ़त इंशाअल्लाह ई प्रोग्राम कंदा रहंदासीं ऐं वॾी ख़ुशी थी आहे, ईद जी मल्हाईंदा रहंदासीं। ख़ुशि आहियूं अॼोके ॾिणु असां 6 डिसंबर वारे ॾिहाड़े खे ईद जो ॾींहुं करे मल्हाईंदासीं, जिते असां मुख़्तलिफ़ क़बीलनि सां तालुक़ु रखंदड़ सिंधी जेके आहियूं असां उन ॾींहुं हिकिड़ी क़ौम बणिजंदासीं ऐं हिकु क़ौम जी हिकु क़ौम थी ॿाहिरि निकिरंदासीं ऐं सुहिणे सिंध जी सुहिणी सकाफ़त सुठे तरह सां मल्हाईंदासीं। हींअर असांजे घरनि में बि कोशिशि आहे त पंहिंजे औलाद खे असां सिंधी जेको आहे सो हाल वाल बि सेखारियूं ऐं पटको ॿधण ऐं बबुर जी लाम बि सेखारियूं ऐं मेड़ ॾोहण जेको असांजे सकाफ़त में आहे ऐं असां करे रहिया आहियूं। असां बेहदि ख़ुशि आहियूं। असां इंतिहाई थोराइत आहियूं मेहरान टीवी वारनि जा, जिन जेको आहे सिंध जी जेकी सकाफ़त आहे, सिंध जो जेको काज आहे, उनखे मल्हाइण जे लाइ ही ऐलान कयो ऐं जेको मेहरान टीवी 6 डिसंबर ते जेको सकाफ़त मल्हाइण वारो ऐलान कयो आहे, असां उनजी भरपूर आजियां कयूं था। साईं मुंहिंजा हीअ सिंधी सकाफ़त जेकी आहे इहो मल्हाई पई वञे ऐं इहो तमामु सुहिणो हिकिड़ो कमु शुरूआति थी वई आहे ऐं टोपी अजरक असां सुघड़ त 12 ई महीना भले गर्मी हुजे असां टोपी अजरक पाईंदा ई आहियूं, पर जेके माण्हू न पाईंदा आहिनि उहे बि हिन ॾींहंनि ते पाइनि था। जस उन्हनि खे आहे जन इहो ख़्यालु ॾिनो कहिड़ो सभ खां कमु भलो चइसि त दोस्ती जो आहे दम भलो, मुड़ुस जाए जम भलो, जूठे खे आहे जम भलो, महीनो आहे महरम भलो, छेरनि जो आहे छम भलो, चए त अञा लही ॾे को कमु भलो। चइसि त ॿुध चए ॿुधा अचे तो सदा झलण साम भली, काठिया जी आहे काम भली, मयार लया माम भली, आहे ॿोली आम भली, जीजी ॿोली जाम भली, ॼमन सदा जाम भली, गैर जी आहे गाम भली, पढ़णा इल्मु भलो, चए त अञा लही ॾे को कमु भलो। चइसि त ॿुध चए ॿुधा चए त जीजल जी आहे झोली भली।